नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भोजदार वॾा खां ख़बर ॾींदा हलूं त भोजदार वॾा थाणे जे हद ॻोठ साईंदाद सियाल जे रवासिन भोजदार वॾा पुलिस जे ॾाढाइनि ख़िलाफ़ ठरी मीरवा भोजदार वॾा लिंक रोड ते औरतनि मर्दनि ऐं मासूम ॿारनि पारां एहतजाज मुज़ाहिरो कयो वञे। मौक़े ते ॻोठाण मसामात नवाब ख़ातून सियाल, मसामात बचल सियाल, मसामात ज़रीना सियाल ऐं साहित अली सियाल ऐं ॿियनि मीडिया अॻियां ॾाईंदे चयो त गुज़िरियल ॾींहुं SHO भोजदार वॾा रहमतुल्ला सोलंकी बाअसर मिस्किन सियाल जे वंगार वहंदे ठरी मीरवा जे कोर्ट मां हाज़िरी खां वापसि घर तरफ़ ईंदड़ उस्ताद आचर सियाल खे रस्ते मां गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे। जॾहिं त अॼु ॿीहर SHO भोजदार वॾा ऐं पुलिस एहलकार बाक़िर शर समेत ॿिया एहलकार साण करे भोजदार वॾा शहर जे नाका चौक ते क़ाइम करियाना जी दुकान ते बिना जवाब चढ़ाई करे शमीर सियाल खे बाअसर मिस्किन सियाल जे चए ते दुकान तां थाणे ते खणी वञी बाहि जे कूड़े FIR दाख़िल कई आहे। पुलिस बाअसरनि पारां माण्हू खां पैसा वठी असां मथां कूड़ा केस दाख़िल करण रोज़ जो मामूल बणियल आहे। जॾहिं त असांखे इहो पिणु ज़रियनि खां मालूम थियो त हिकु पुलिस जे बाअसर ऑफिसर असांजे मुखालिफ़ मिस्किन सियाल सां ज़मीन जे मुआहदे तहत असां मथां कूड़ा केस दाख़िल कराया विया आहिनि। हिननि वधीक DIG सखर फिदा हुसैन मस्तोई, SSP खैरपुर उमर तुफ़ैल ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त हिन मामले जी अणधुरी जांच कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।